سورة الملك. بسم الله الرحمن الرحيم. تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير. الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا وهو العزيز الغفور. الذي خلق 7 سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فارجع البصر هل ترى من فطور ثم ارجع البصر كرتين ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير. الله बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। उहो अल्लाह वॾी बरकत वारो आहे जंहिं जे हथ में सारे मुल्क जी बादशाही आहे ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। अल्लाह उहो आहे जंहिं मौत ऐं हयाती पैदा कई इन्हीअ लाइ तव्हां खे परखे त अमल जे करे तमामु चङो अव्हां मां केरु आहे ऐं उहो ग़ालिब बख़्शणहार आहे। अल्लाह उहो आहे जंहिं 7 आसमाननि खे तबका तबका बणायो ऐं ॾिसंदड़ तूं अल्लाह बाज़ारे जी बनावट में को फ़र्क़ु न ॾिसंदे। पोइ वराए नज़र करे ॾिस त किथे का फोट ॾिसें थो। पोइ वरी 2 भेरा ॾिस त ज़रूर तुंहिंजी नज़र तो ॾांहुं झकी थी थकिजी मोटंदी। وَلَقَدْ زَيَّنَّا السَّمَاءَ الدُّنْيَا بِمَصَابِيحَ وَجَعَلْنَاهَا رُجُومًا لِلشَّيَاطِينِ وَأَعْتَدْنَا لَهُمْ عَذَابَ السَّعِيرِ. وَلِلَّذِينَ كَفَرُوا بِرَبِّهِمْ عَذَابُ جَهَنَّمَ وَبِئْسَ الْمَصِيرُ. إِذَا أُلْقُوا فِيهَا سَمِعُوا لَهَا شَهِيقًا وَهِيَ تَفُورُ تَكَادُ تَمَيَّزُ مِنَ الْغَيْظِ كُلَّمَا أُلْقِيَ فِيهَا فَوْجٌ سَأَلَهُمْ خَزَنَتُهَا أَلَمْ يَأْتِكُمْ نَذِيرٌ قَالُوا بَلَى قَدْ جَاءَنَا نَذِيرٌ فَكَذَّبْنَا وَقُلْنَا مَا نَزَّلَ اللَّهُ مِن شَيْءٍ إِنْ أَنْتُمْ إِلَّا فِي ضَلَالٍ كَبِيرٍ. وَقَالُوا لَوْ كُنَّا نَسْمَعُ أَوْ نَعْقِلُ مَا كُنَّا فِي أَصْحَابِ السَّعِيرِ فَاعْتَرَفُوا بِذَنبِهِمْ فَسُحْقًا لِأَصْحَابِ السَّعِيرِ. ऐं बेशक दुनिया जे आसमान खे सितारनि जे ॾींहनि सां सिंगारियो अथऊं ऐं उन्हनि खे शैताननि जे छुटण लाइ बि बणायोसूं ऐं शैताननि लाइ दोज़ख जो अज़ाब तयार कयो अथऊं। ऐं जिन पंहिंजे पालनहार जो इनकार कयो तिन लाइ दोज़ख जी सज़ा आहे ऐं उहा जाइ बुछड़ी आहे। जॾहिं खेनि दोज़ख में उछलियो वेंदो तॾहिं उन जूं हींगूं ॿुधंदा ऐं उहो पियो उभामंदो जो कावड़ खां ॼण त इझो थो फाटी। जंहिं महिल कंहिं टोलीअ खे उन में पियो विझबो तंहिं महिल दोज़ख जा दारोगा उन्हनि खां पुछंदा त
तव्हां वटि को डेजारींदड़ पैगंबर न आयो हो छा? चवंदा हाओ, बेशक असां वटि डेजारींदड़ आयो हो, पर उनखे कूड़ो ॼातोसूं ऐं चयोसूं त अल्लाह का बि शइ न लाथी आहे। अमीं त रुगो वॾीअ गुमराहीअ में पियल आहियो। ऐं चवंदा त जेकॾहिं असीं ॿुधूं हा या समझूं हा त दोज़खिन जी टोलीअ में कॾहिं दाख़िल न थियूं हा, पोइ पंहिंजो ॾोह पाण मञींदा, पोइ दोज़खिन ते लानत हुजे शाल। إن الذين يخشون ربهم بالغيب لهم مغفرة وأجر كبير وأسروا قولكم أو اجهروا به إنه عليم بذات الصدور ألا يعلم من خلق وهو اللطيف الخبير बेशक जेकी पंहिंजे पालनहार खां पर पुठिजंदा आहिनि तिन लाइ बख़्शिश ऐं वॾो अजर आहे। ऐं पंहिंजी ॻाल्हि ॻुझी ॻाल्हायो या उहा पधरी चओ त बेशक अल्लाह सीननि जो ॻुझ ॼाणंदड़ आहे। जंहिं पैदा कयो सो कीअं न ॼाणंदो, ऐं उहो ऊन्हे नज़र वारो ख़बर रखंदड़ आहे। هو الذي جعل لكم الأرض ذلولا فامشوا في مناكبها وكلوا من رزقه وإليه النشور أأمنتم من في السماء أن يخسف بكم الأرض فإذا هي تمور أم أمنتم من في السماء أن يرسل عليكم حاصبا فستعلمون كيف نذير وَلَقَدْ كَذَّبَ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ فَكَيْفَ كَانَ نَكِيرِ أَوَلَمْ يَرَوْا إِلَى الطَّيْرِ فَوْقَهُمْ صَافَّاتٍ وَيَقْبِضْنَ مَا يُمْسِكُهُنَّ إِلَّا الرَّحْمَنُ إِنَّهُ بِكُلِّ شَيْءٍ بَصِيرٌ अल्लाह उहो आहे जंहिं ज़मीन खे अव्हां जे लाइ ताबे कयो त उन जे रस्तनि में घुमो ऐं अल्लाह जे रिज़्क़ मां खाओ ऐं जीअरो थी ॾांहुं खड़ो थियणो आहे। अव्हीं उन्हीअ खां बेभवा थिया आहियो छा जो आसमान में आहे त मतां अव्हां खे ज़मीन में ॻहाए छॾे पोइ उते जो उते ज़मीन धुॾी। अव्हीं उन्हीअ खां बेभवा थिया आहियो छा त जेको आसमान में आहे सो मतां अव्हां ते पहण वसाईंदड़ वाव मोकिले पोइ सिघो ॼाणंदव त मुंहिंजो डेॼारणु कीअं आहे। ऐं बेशक जेकी उन्हनि खां अॻु हुआ तिन बि कूड़ भांयो, पोइ मुंहिंजी सज़ा कहिड़ी तरह थई। पंहिंजे मथां पखियुनि ॾांहुं न ॾिठो अथनि छा जे खंभड़ाटियूं टेड़े हलंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं बंदि कंदा आहिनि। उन्हनि खे बाज़ारे अल्लाह खां सवाइ ॿियो को बि झले न रखंदो आहे। बेशक उहो सभु कंहिं शइ खे ॾिसंदड़ आहे। أَمَّنْ هَذَا الَّذِي هُوَ جُنْدٌ لَكُمْ يَنْصُرُكُمْ مِنْ دُونِ الرَّحْمَنِ إِنِ الْكَافِرُونَ إِلَّا فِي غُرُورٍ أَمَّنْ هَذَا الَّذِي يَرْزُقُكُمْ إِنْ أَمْسَكَ رِزْقَهُ بَلْ لَجُّوا فِي عُتُوٍّ وَنُفُورٍ
أَفَمَن يَمْشِي مُكِبًّا عَلَى وَجْهِهِ أَهْدَىٰ أَمَّن يَمْشِي سَوِيًّا عَلَى صِرَاطٍ مُّسْتَقِيمٍ قُلْ هُوَ الَّذِي أَنشَأَكُمْ وَجَعَلَ لَكُمُ السَّمْعَ وَالْأَبْصَارَ وَالْأَفْئِدَةَ قَلِيلًا مَا تَشْكُرُونَ उहो अव्हां जो लश्कर कहिड़ो आहे जो अव्हां खे बाझारे अल्लाह खां सवाइ मदद ॾे। काफ़िर रुगो भोले में पियल आहिनि। भला उहो केरु आहे जो जेकॾहिं अल्लाह पंहिंजो रिज़्क़ झले त इहो अव्हां खे रोज़ी ॾे, बल्कि काफ़िर सरकशी ऐं हक़ खां नफ़रत में अड़िजी पिया आहिनि। भला जेको पंहिंजे मुंहं भर ऊंधो किरियल हूंदो हुजे सो वधीक सिधे रस्ते वारो आहे या उहो जो सिधो सं सिधी वाट ते हलंदो हुजे। चओ त अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे पैदा कयो ऐं अव्हां जा कन ऐं अखियूं ऐं दिलियूं बणायाई। अमीं थोरो अहसान मञींदा आहियो। قُلْ هُوَ الَّذِي ذَرَأَكُمْ فِي الْأَرْضِ وَإِلَيْهِ تُحْشَرُونَ وَيَقُولُونَ مَتَى هَذَا الْوَعْدُ إِن كُنتُمْ صَادِقِينَ قُلْ إِنَّمَا الْعِلْمُ عِندَ اللَّهِ وَإِنَّمَا أَنَا نَذِيرٌ مُبِينٌ فَلَمَّا رَأَوْهُ زُلْفَةً سِيئَتْ وُجُوهُ الَّذِينَ كَفَرُوا وَقِيلَ هَذَا الَّذِي كُنتُم بِهِ تَدَّعُونَ चओ त अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे ज़मीन में पखेड़ियो ऐं अव्हीं ॾांहुं गॾु कया वेंदो। ऐं काफ़िर चवंदा आहिनि त इहो अंजाम कॾहिं पूरो थींदो जेकॾहिं सचा आहियो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त इहा ख़बर रुगो अल्लाह वटि आहे ऐं आऊं रुगो पधरो डेॼारींदड़ आहियां। ऐं जंहिं महिल उन अंजाम खे वेझो थियल ॾिसंदा त काफ़िरनि जा मुंहं काराटजी वेंदा ऐं चइबनि त जंहिंखे तलबींदा हुओ सो ही आहे। قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ أَهْلَكَنِيَ اللَّهُ وَمَن مَّعِيَ أَوْ رَحِمَنَا فَمَن يُجِيرُ الْكَافِرِينَ مِنْ عَذَابٍ أَلِيمٍ قُلْ هُوَ الرَّحْمَنُ آمَنَّا بِهِ وَعَلَيْهِ تَوَكَّلْنَا فَسَتَعْلَمُونَ مَنْ هُوَ فِي ضَلَالٍ مُبِينٍ قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ أَصْبَحَ مَاؤُكُمْ غَوْرًا فَمَنْ يَأْتِيكُمْ بِمَاءٍ معين ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त ॾिठो अथव छा त जेकॾहिं मूंखे ऐं जेकी मूंसां आहिनि तिन खे अल्लाह हलाक करे या अल्लाह असां थे बाझ करे त काफ़िरनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब खां केरु छॾाईंदो। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त उहो बाझारो आहे उन ते ईमान आंदोसूं ऐं मथुसि भरवसो कयोसूं पोइ सिघो ई ॼाणंदो त पधरीअ गुमराहीअ में केरु आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त ॾिठो अथव छा त जेकॾहिं अव्हां जो पाणी हेठि पेही वञे त अव्हां वटि वहंदड़ पाणी केरु आणींदो।